ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। हिकिड़ा छोकिरो छोकिरी पाण में प्यारु कंदा हुआ। छोकिरी चएसि थी भई सुभाणे तोखे मुंहिंजे घर अचिणो अथई, मुंहिंजे पीउ घुरायो अथई। चए थो छाजे लाइ? चए थो बसि हाणे ॻाल्हि मिटी माइटी जी ॻाल्हि आहे त पहिरीं तोखे त गॾिजे न, छा कंदो? चयो ठीकु आहे पहिरीं अचे त छोकिरी जो पीउ पुछे थो छोकिरे खां भई तूं छा कंदो आहीं? चईं भई मां शेयर मार्केट में आहियां ऐं शेयर मार्केट में इन्वेस्टमेंट ऐं ट्रेडिंग कंदो आहियां। चई लख लानत अथई, पंहिंजे धीअ खे कमाल थी करीं, तूं अहिड़े छोकिरे खे वठी आई आहीं। तुंहिंजे लाइ एॾा सुठा सुठा प्रपोज़ल पिया अचनि, डॉक्टर पियो अचे, इंजीनियर पियो अचे, बिज़नेसमैन पियो अचे। इहे सभु छॾे करे मां छा कंहिं शेयर मार्केट जे ट्रेडर सां कमु शादी कराईंदो आहियां? हू चएसि थो भई मां ट्रेडर न आहियां, मां इन्वेस्टर ट्रेडर ॿई आहियां। चए थो तो वटि हूंदा कहिड़ा शेयर हूंदे? हाँ, ये जेके सस्ता शेयर वोडाफोन जेके सभु शेयर खणी वेठो हूंदे, तूं बाक़ी कहिड़ा शेयर हूंदे? चए थो न मूं वटि MRF जो शेयर। कहिड़ो शेयर अथई? वरी वरी ॿुधाए। मूं वटि MRF जो शेयर अथई। सची? हा, MRF जो शेयर। घणा शेयर अथई? लास्ट में मां ॾिठा कुझु 270 शेयर हो। 270 शेयर MRF जा? कमाल थो करे यार। वे हिनखे अरे पुटु हिनखे चांहि में पीआर, हिनखे मिठो मिठो खाराए, मूंखे रिश्तो मंज़ूरु आहे। चओ साईं राम।